अहम ख़बर आहे कराची खां IG सिंध गुलाम नबी मेमण जी सदारत हेठि अहम इजलास थियो आहे। हैदराबाद शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास जे DIG जी ब्रीफिंग मुनशियात फ़रोश इश्तिहारी ऐं संगीन ॾोहनि में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी हिदायत कई वई आहे। मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल जवाबदारनि खे क़ानून जे कटहरे में आंदो वञे। IG इहा हिदायत कई आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। IG सिंध जे सदारत में अहम इजलास थियो आहे। हर ज़िले में मॉडल पुलिस स्टेशन क़ाइमु कई वञे। IG सिंध अहिड़ी हिदायत कई आहे। IG सिंध ग़ुलाम नबी मेमण जी सदारत में अमन जी सूरतहाल जे हवाले सां अहम इजलास थियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। हैदराबाद शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास जे DIG जी ब्रीफिंग मंशियात फ़रोश इश्तिहारी ऐं संगीन ॾोहनि में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी हिदायत। मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल जवाबदारनि खे क़ानून जे कटहरे में आंदो वञे। IG सिंध जो अहिड़ो चवणु आहे। जिन नाज़रीन असां गॾु जॉइन कयो आहे ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। कराचीअ मां IG सिंध पुलिस ग़ुलाम नबी मेमण जी सदारत हेठि अहम इजलास थियो आहे। हैदराबाद शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास जे DIGs पंहिंजे हदुनि में अमन जे हवाले सां ब्रीफ कयो आहे। मुनशियात फ़रोश इश्तिहारी ऐं संगीन ॾोहनि में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी हिदायत कई वई। मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल जवाबदारनि खे क़ानून जे कटहरे में आंदो वञे। हर ज़िले में मॉडल पुलिस स्टेशन क़ाइमु करण जी पिणु हिदायत कई वई आहे।